FFC मीरपुर माथेलो एक हफ़्ते खां ज़िले घोटकी में ब्रिगेडियर सलीम चीमा ऐं PRO अमानुल्ला शर घोटकी जे शहरनि ऐं ॻोठनि में राशन जा समें थेला ऐं पकल खाधो बरसात मुतासिरीन में तक़सीम करण में मसरूफ़ आहिनि। इन सिलसिले में अॼु ओबावड़ो शहर जे भरपासे जे इलाइक़नि जे मुख़्तलिफ़ रोड बंदनि ते वेठल बरसात मुतासिरीन में FFC मीरपुर माथेलो तरफ़ां समें माण्हुनि में राशन ऐं पकल खाधो विरहायो वियो। FFC भाण फैक्ट्री तरफ़ां बरसात मुतासिरीन में पकल खाधो ऐं राशन जा थेला ब्रिगेडियर सलीम चीमा, कर्नल शकील अहमद, कर्नल सज्जाद हुसैन, मेजर महमूद प्रो, अमानुल्ला शर, अहमद अली सुमरो, शौकत अली समेजो AC मीरपुर ओबावड़ो जी निगरानी में ओबावड़ो शहर खां रोड ते वेठल बरसात मुतासिरीन मिसवा बंद ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में राशन सां गॾु तयार थियल नाश्तो पिणु विरहायो वियो। ब्रिगेडियर सलीम चीमा साहब प्रो अमानुल्ला शर मीडिया के ॿुधायो त हिकु हफ़्ते खां वठी घोटकी ज़िले FFC भाण फैक्ट्री आहे जे इमरजेंसी जी सूरत में बरसात मुतासिरीन ताईं ख़ुराक पहुचाइण जो कमु शुरू कयो आहे। रोज़ानी जे बुनियाद ते ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में वञी सवें बरसात मुतासिरीन ताईं राशन पहुचायूं था। हुननि वधीक चयो त जंहिं ग़रीब जो घर रही पट थी वियो आहे, कोशिशि करे उन्हनि खे अझो ठाराए ॾींदासीं।